देर कोन थियो अंदर वञी उनखे तो चवे ओ बदबख्त तू हेड़ो तू तहेड़ो मिट तो मां बेजार भायर तो मां बेजार अज जी बोली में तवा के समझाया उनके ची एनसी तो ते माइट कटराए वया जेके अजीज रिश्तेदार तंग थी तो के छडे वया पर हल निभागा दिस त सही त तुझी जमानत खणन जे ला केर आयो हैरत मां निकतो जेडी मल इमाम आजम अबू हनीफा दिल बरते नजर पई शर्म ऐं हया खां कंध उन जो झुकी वयो निगाह मथे न खई इमाम आजम सही अग्या ओ शराबी हाने न चवा शराबी गुलाम पोया सजी वाट इमाम आजम अबू हनीफा उन नौजवान सा कलाम कोन कयो गाल्हायो कोन उन जे दर ते पहुंची करे पान पोइते निहारे फरमायो बच्चा अल्लाह जी जात तोखे हिदायत नसीब फरमाए डाहो थी हाने इए न कजा अजीज़ान मन इन लफ्ज़न में मुझे करीम रब जे ज़ात एतरी ताकत पावर रखियो नौजवान जी घर आयो अखड़िन में लुड़क जारी मां परेशान भा परेशान सबई घर जा भाती परेशान त वरी अची वयो कंखे जवाब न थो दे विंजी सिंजी मुसल्लो खणी मुसल्लो विछाए ज़ारो कतार रोई करे सजदा करे दुआ तो घुरे या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन मौला तेरे महबूब की उम्मत में है ज़ारो कतार रोई दुआऊं घुरी रहो अमड़ परेशान मिट माइट परेशान के खबर कान हुई असा थाने में छड़े आया हूं मोटियो त छा बनजी आयो व्यो हो त शराबी व्यो हो त किन्नो मोटियो त जाहिद आबिद बनजी आयो नेठ मुझा दोस्त इन जी सजी रात ये रोंदे रब जे याद में गुजरिया जै वक्त में अबे अम्मा पांजे भाइरन खे चयो थाने ता पुछी त चो त कंहिंजे निगाह सां नवाज़जी वयो उन जा भाइर थाने ते पहुता जडे थाने ते पहुता हद जे सूबेदार खां पुछऊं असां जो भाउ काॾे वयो उन जवाब दिनो उन जी जमानत अबू हनीफा सोहणो खणी पान सां गड वठी वयो रोई भाइर मोटी आया अम्मण खे चयो ओ अम्मा पाड़े में रहन वारे सुने इमाम आजम अबू हनीफा जमानत खणी छडाए आयो बी रात बचड़े जी इए गुजरी मां चवे बचड़ा जेका गालण जेला तैयार न हुई वहा अमड़ मानड़ी खयो बीठिया ओ मुझा बचड़ा मानी खा जेको बचड़ो अम्मा दे निहारे गारियूं कढंदो हुयो अज अमड़ जे पेरन के चुमियूं दई तो चवे ओ मुझी जी जल अम्मा अज मुखे दुआ कर शल मुझो सुनो मूसा राजी थी पवे अल्लाह अकबर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु हक चारिया या दम दस्तगीर सुनो दस्तगीर अजीजा ने मन जै वक्त में ब्यो डी सुबह जो थियो बरातियों आवाज कोन आयो सुबह जो सवेर इमाम आजम अबू हनीफा वरी दड़ो अचे खड़कायो दरड़ो खड़कायो न जे भाइर निकता पान पुछऊं दियो खबर तवा जो भाइड़ो काथे आ मुझा साईं घर मौजूद आ किया उन जी तबीयत छा हाल आ उन जो कदमन में किरी फरमाइन चवन था ओ मुझा साईं सजी जिंदगी असा तवा जो कदर कोन कयो तवा जे जात के कोन सुञातो पर तवा जेका मेहरबानी फरमाया मुझा साईं असा उनके बेवकूफ बेकार करे छडे आया सी
यानी जेके घर जा भाती नाकारा करे छड़े ईंदाहन अल्लाह जो कामिल वली जडे उन जे मथा निगाह फरमाइंदो आ त हो नाकारा कम वारो बणजी वेंदो आ। ऐ मुंहिंजा दोस्त हिकड़े मिंट जे लाइ जवाब दे इहो केतिराई किस्सा तोखे ॿुधाइण जे लाइ तयार हां। जुनैद बगदादी जो किस्सो तोखे ॿुधायां। जुनैद बगदादी जवान बि ईअं कयो। असांखे घुर्जे छा असां जेके औलिया अल्लाह जे निस्बत जा क़ाइल हूं असां जेके औलिया अल्लाह सां प्यार करण जा दावेदार हूं असां जे किरदार मां बि इहा ॻाल्हि नज़र अचण घुर्जे। असां जे किरदार खे भी इएं हुअण घुर्जे जेकॾहिं यकीनन अंब अंबहन अंबड़ी अंब नथी थी सघे खट्टी सही पर कम अज कम पंहिंजे शक्ल खे त अंब जहिड़ो बनाए सघे थी। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज औलिया अल्लाह उहो कहिड़ो भी खुदा जो कामिल वली हुजे महबूबे सुबहानी त महबूबे सुबहानी उन जे लाइ जेकॾहिं मां हिकिड़ो ई जुमिलो चवां त काफ़ी आहे। हिकिड़ो ई जुमिलो चवां त काफ़ी आहे त दुनिया जे अंदर बच्चो ॼमंदो आहे हर माउ जे हंज में ईंदो आहे अम्मा जे पेट मां निकिरंदो आहे। बच्चो जॾहिं माउ जे वजूद खां ॿाहिरि ईंदो आहे त फितरत बशरियत ते हूंदो आहे। छा ते हूंदो आहे? फितरत बशरियत ते हूंदो आ। बच्चो अम्मा जे वजूद मां निकरे फितरत बशरियत ते हूंदो आ। जीअं वधंदो आ तीअं फितरत शरीयत जे तरफ रवां दवा थींदो आ। छो त ॼमंदो आ बशरी फितरत जे मुताबिक उआ करे अम्मा खां खीर घुरंदो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज बग़ैर टाइम जे पियो दाहूं कंदो आ। फितरत बशरिया जीअं वधंदो आ वॾड़ो थींदो आ समझदार थींदो आ हुनखे ख़बर पवंदी आ अम्मा जी इज्जत छा आहे अबे जी इज्जत छा आहे चाचे मामे जो मक़ाम छा आहे यानी शरीयत जे तरफ़ वाधो थींदो आ फितरत शरीयत जे तरफ रवां थींदो आ। आम इंसान ॼमे फितरत बशरियत ते वॾो थी हले फितरत शरीयत ते। मां सुहिणे महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी गौसुल आज़म जे लाइ इहो हिकिड़ो ई सेंटेंस तोखे ॿुधाए छॾियां हिकिड़ो ई जुमिलो तोखे ॿुधाए छॾियां त महबूबे सुबहानी जॾहिं अमड़ जे वजूद मां आयो आ त आम इंसाननि वांगुरु फितरत बशरियत ते कोन आयो आ पर अब्दुल कादिर जीलानी ॼमण सां फितरत शरीयत ते आयो आ। हर बार ॼमंदो आ फितरत बशरियत ॿुधायम छा आहे दाहूं करण कूकू करण माउ जी थञ जे लाइ पंहिंजे पाण खे लुछ पुछ करण तेसिताईं चुप न करण जेसिताईं हुनखे कुझु न मिले। लेकिन महबूबे सुबहानी ईअं कोन आयो आयो त अमड़ जे वजूद मां आयो त माउ जे वजूद मां मगर अचण निरालो आ। ज़मीन ते पहुचण सां अब्दुल कादिर जीलानी मां चवे त बचड़ो खीर वठे पर अब्दुल कादिर जीलानी वठण जे लाइ तयार नाहे। अम्मा चवे खीर पे अब्दुल कादिर जीलानी वठण जे लाइ तयार नाहे रूअण जे लाइ तयार नाहे छो त फितरत बशरियत में रूअण घुरण जी निशानी होंदो आ उहो वॾो हुजे या नंढो हुजे जेको रूअंदो आ इन जी माना घुरंदो आ। रूअंदो ई तॾहिं आ जॾहिं हू घुरंदो आ त महबूबे सुबहानी रोई भी नथो पिए भी नथो। माउ बि मामूली औरत नाहे उहा बि अल्लाह जे महबूब जे बचड़ी अम्मा फातिमा ज़हरा जी दीवानी आ। उनखे सॼी ख़बर आ
त बेनियाज़ रब मुखे बचड़ो कहिड़ो अता फरमायो आ मगर दुनिया के ॾेखारण ज़रूरी हुयो इन करे अम्मा साइण पंहिंजे सरतन सहेलन के सॾड़ा करे चवे थी मुखे ख़बर नाहे त मुंहिंजो बचड़ो छो नथो खीर वठे इन जे लाइ त पाड़े जूं वॾड़ियूं भले गॾु थियनि दायूं गॾु थियनि हुन के ख़बर पवे का चवंदी पेट में सूर आ का चवंदी पासा वरतल का कीअं चवंदी का कीअं चवंदी सभई मुंतज़िर थींदियूं त बचड़ो खीर छो नथो वठे अम्मा के ख़बर आ त मुंहिंजो बचड़ो ॼमदे जाम रबता कयो आ होॾा मस्जिद जे मुअज़्ज़िन जंहिं वक़्त में अल्लाह अकबर जो नारो हणंदो मुंहिंजो अब्दुल कादिर जीलानी सॾड़ो करे चवंदो अम्मा इफ्तारी जल्द करण सुन्नत इफ्तारी कराए इफ्तारी में देर करण मकरूह इफ्तारी में देर करण मकरूहात में शामिल आ इन करे महबूबे सुबहानी जी अमड़ के ख़बर आ त मुझे बचड़े जे सब्र जो मकसद छा है लेकिन महा दुनिया के कीअं ख़बर पवे हाँ त ही जवान केरा सभिनी कोशिशूं कयूं अब्दुल कादिर जीलानी पंहिंजो मुंह मुबारक खोलण ला तैयार नाहे जेकॾहिं जुमलो वधाए वञा ट्रपी आयो हाँ त ट्रपी थो हला कीअं ट्रपी थो हला हेॾे अब्दुल कादिर जीलानी अल्लाह अकबर जे अज़ान जे इंतजार में पंहिंजा चपड़ा खोलण ला तैयार ना है होॾा उन जो बाबो अलीउल मुर्तज़ा जाओ त काबे में पर अखियूं खोलण ला तैयार ना है निकिरी पियो हला इन वाट सां निकिरी पियो हला इन वाट सां ऐं अल्लाह जा बानड़ो ऐं ख़ुदा जा बानड़ो कलब जी जेका कुंजी आ उहा मोहब्बत आ उहो प्यार आ ऐं मुसलमान प्यार अहिड़ी शइ आ मोहब्बत अहिड़ी शइ आ तितर जो कम आ झंग में उॾामण लेकिन तू पिंजरे मां कढी थो छॾी सॾ थो करी मोटे छो थो मोटे जवाब ॾे छो थो मोटी अचे तोते जो कम आ झंग में उॾामण शींह जो कम आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त ॿाहिरि गोड़ियूं करे ऐं पंहिंजे चंबन सां टोड़ण इशारे ते शींह थो हले राज़ कहिड़ो आ ऐं इंसान तू हज़रत इंसान हई थोड़ो पंहिंजे आपे में अच पंहिंजे वजूद में अच पंहिंजे वजूद खां ॿाहिरि न निकिर सिंधी में ॿुधो अथव त सवड़ खां वधीक पेर ड्रिघेर बात थधि लॻंदी वरी सुंड माखी खाइणी पवंदी इन करे मुनासिबात इंसान पंहिंजे आपे में रहे मोहब्बत उहा शइ आ प्यार उहो शइ आ जो पखी भी पंहिंजा थी था वञनि जेकॾहिं पखी भी प्यार में पंहिंजो थी वञे थो त मूंखे जवाब ॾे छा इंसान तुंहिंजो पंहिंजो नथो थी था सघे पर जेकॾहिं तू उन खां नफ़रत कंदे उनखे चोर खे ओ चोर ज़ानीअ खे ओ ज़ानी शराबीअ खे ओ शराबी ईअं जेकॾहिं गच गोड़ियूं कंदे त चवंदो ओ मौलाना पंहिंजे आपे में रहो तुंहिंजे घरों न पंहिंजे घरों थो खावां महिनत मज़ूरी करे थो खावां पर जेकॾहिं उन सां प्यार करे जेकॾहिं उन सां प्यार करे उनखे भाकड़ो पाईंदे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ डॉक्टर जो कमु कहिड़ो हूंदो आहे उहो कॾहिं बि मर्ज़ खां नफ़रत ज़रूर कंदो आ पर मरीज़ खां नफ़रत न कंदो आ जॾहिं डॉक्टर मरीज़ खां नफ़रत कंदो उन ॾींहुं मरीज़ जो इख्तिताम थी वेंदो त मुंहिंजा दोस्त बुराईअ खां नफ़रत कबी आहे लेकिन इंसान खां नफ़रत न कबी आहे इंसान सां प्यार कबो आहे ज़िंदगीअ जूं इबादतूं हिकिड़े पासे पर हिकिड़ो गुनहगार जेको बेदीन थी चुको आहे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा खां दूर थी चुको आहे जेकॾहिं तुंहिंजे प्यार ऐं मुहबत में हिकिड़ो उहो मोटी रब जे दर ते रुजू इल्लाह करे ऐं सची तौबह करे त तुंहिंजे ज़िंदगीअ जे इबादत जो सवाब हिकिड़े पासे ही सवाब उन खां भी निरालो अचो त मोहब्बत करण सिखूं अचो त प्यार करण सिखूं इंसान वर्तले उनस माहे उनस जी मानाई प्यार आ जेको कुछ मोहब्बत में आयो कहीं भी शय में कोने को अजीजा ने मन खबर ना है मां पंहिंजे मौजूअ तलाए मोटी सघंदुसि अलाए कोन मोटी सघंदुसि ए भला ॻाल्हि जो अचे वई आहे थोड़ी त करे वठां त महबूबे सुबहानी शहबाज़े ला मकानी
सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जडे अमड़ जे वजूद मां निकता त फितरत शरीयत ते निकता। थोड़ो तवज्जह कर मां अगते हला। आम इंसान फितरत बशरियत ते जमदो आ, वडो थी फितरत शरीयत ते ईंदो आ, पर जवाब दे जेको जाओ ई फितरत शरीयत ते आ बुधाए तो हो अगते हली काडे परवाज कंदो। जडे सुने महबूबे सुबहानी जे परवाज ते निगाह विझऊं त मां हिकड़ो संदन जे पाक जुबान मां निकतल जुमलो पढ़ी ऐं पोइते मोटा त मुंहिंजा दोस्त मुंहिंजो बेनियाज़ रब कुरान में फरमाए तो रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह चवे थो रब्बुल मशरिक़ैन बिन मशरकन जो रब, रब्बुल मग़रिबैन बिन मग़रबन जो रब। थोड़ो ना असां मौलवी साहब थोड़ो ना साइंस जी इल्म सां भी थोड़ो दिलचस्पी रखूं त ख़बर पइजी वञे त हाँ साइंस आई त क़ुरान मां आ, क़ुरान को ॿाहिरि कुझु कोन्हे, पर थोड़ो दुनिया जो इल्म भी असां हासिल कयूं न त अल्हम्दुलिल्लाह दीन जे नेमत सां त अल्लाह ताला अॻे ई नवाज़े छॾियो आहे। हिन वक़्तु दुनिया जा साइंसदान, हिन वक़्तु दुनिया जा साइंसदान, हिन वक़्तु दुनिया जा साइंसदान जदीद तहक़ीक़ खां बाद इन हद ते पहुता आहिनि, इन हद ते पहुता आहिनि त हा अल्लाह जे कुदरत में यानी माहिर फल्कियात जेके आहिनि फल्कियात जे अंदर चवनि था तो हिकड़ा अहिड़ा टे ब्लैक होल आहिनि यानी हिकड़ा अहिड़ा टे खॾा साधन लफ़्ज़नि में चवा आहिनि ऐं चवनि था उहे एतिरा वॾा आहिनि जो हीअ सॼी दुनिया हिकिड़े में गुम थी वञे, ॿ अञा स्पेयर में आहिनि। यानी साबित थियो त जिथे तूं असां रहूं था रुगी हीअ दुनिया कान्हे, हीअ तुंहिंजी असांजी दुनिया आहे। अल्लाह जे कुदरत जूं अलाए केतिरियूं दुनिया मौजूद आहिनि। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जे पाक कुरान करीम ते हलण खां पहिरीं सुणे महबूबे सुबहानी जो जिक्र कयां त सुणे महबूबे सुबहानी फरमायो नज़रतु इला बिलादिल्लाहि जमआ। सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमायो नज़रतु इला बिलादिल्लाहि जमआ, जेतरा भी अल्लाह जे ज़ात जा शहर मां अब्दुल कादिर जीलानी ओहे सभई ॾिठा आहिनि। हाणे केतरा खुदा जे कुदरत जा शहर आहिनि, अब्दुल कादिर जीलानी केतरा ॾिठा आहिनि इहो तो असां वटि त न की कैलकुलेटर न की कैलकुलेशन करण जी गुंजाइश आहे। जॾहिं अब्दुल कादिर जीलानी जो इहो मक़ाम आहे त उन जे बाबे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हसनैन करीमैन जो मक़ाम छा हूंदो, इमामुल औलिया अलीउल मुर्तज़ा जो मक़ाम छा हूंदो। दुनिया खे त अब्दुल कादिर जीलानी सम्झ में कोन आयो, हसनैन करीमैन किथां अचनि, इमामुल औलिया किथां अचे। जॾहिं इमामुल औलिया न आयो त इमामुल अंबिया किथां अचे, इमामुल अंबिया न आयो त ख़ुदा किथां सम्झ में अचे। याद रखी छॾ तोखे सभु कुझु सम्झ में ईंदो पर तॾहिं ईंदो जॾहिं तूं पहिरीं पाण खे त सम्झ त तूं छा आहीं। पहिरीं पाण खे त सम्झ त तूं ख़ुदि छा आहीं। छा महबूबे सुबानी न फरमायो त जंहिं पाण खे सुञातो उन पंहिंजे रब खे सुञातो। पाण खे त सुञाण मुसलमान त तूं ख़ुदि छाहीं। वक़द ख़लक़कुम अतवारा, अल्लाह जो कुरान पढ़ त सही, बेनियाज़ रब फरमायो वक़द ख़लक़कुम अतवारा। मुझो रब तो फरमाए पंहिंजे वजूद में निहार, पंहिंजे वजूद में निहारे पोइ सोचण शुरू कर त तूं इंसान त बनियो पियो आहीं, मोतबर खान ताहीं सुहिणो त आहीं, आईने ॾे ॾिसी ठरी ठरी थो पवी, लेकिन मुझो रब तो फरमाए गौर त कर त तूं जेको अॼु बनियो पियो आहीं इहो कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़री बनियो आहीं। कुरान खोल त सही मुसलमान, बेनियाज़ पढ़ा बटराए तू कुरान जो। मुझे सुने करीम रब फरमायो फलयंज़ुरिल इंसान
खुलिक़ मिन माइन दाफ़िक़ यख़रुजु मिन बैनि सुल्बि वत्तराइब इन्नहु अला रज्इही लक़ादिर। मुझो रब तो के फरमाए रहे वा, मुझो बेनियाज रब तो के फरमाए रहे वा, फलियंजुरिल इंसान, ऐ इंसान पंहिंजे पाण ते गौर तकर, पंहिंजे पाण ते गौर तकर। छो त आईने में ॾिसबो त ॿिए जी न पर पंहिंजी शक्ल नज़र ईंदी, आईने में पंहिंजी शक्ल नज़र ईंदी। मुझो बेनियाज रब तो फरमाए, ऐ इंसान पंहिंजे वजूद ते गौर कर, मिम्मा खुलिक़ पंहिंजे तख़लीक़ ते गौर कर, पंहिंजे पैदाश ते गौर कर। अॼु जेको तूं मोतबर लॻो पियो आहे, वज़ीर लॻो पियो आहे, MPA लॻो पियो आहे, MNA लॻो पियो आहे, वज़ीर आज़म लॻो पियो आहे, मौलवी साहब लॻो पियो आहे, हज़रत अल्लामा आखूद साहब लॻो पियो आहे। जेकी कुझु तूं आहीं पंहिंजे तख़लीक़ ॾे त गौर कर त तोखे छा मूं बनायो वियो आहे, कीअं बनायो वियो आहे, जेको इन्हनि मरहलनि मां तय करे तोखे इन मक़ाम ते पहुचाए सघे थो। उन बेनियाज़ रब जे आॾो कुझु बि करण नामुमकिन नाहे। अल्लाह फरमाए थो, खुलिक़ मिन माइन दाफ़िक़ यख़रुजु मिन बैनि सुल्बि वत्तराइब। उन पाणीअ जो ज़िक्र मुझो रब करे रहियो आहे, जंहिं पाणीअ मां अल्लाह तो असांखे बनायो आहे। लेकिन क़ुरान पढ़ियो त अथई, सम्झ बि सही, उहो पाणी किथे किथे, यख़रुजु मिन बैनि सुल्बि वत्तराइब। मुझो रब तो फरमाए, जंहिं पाणीअ मां ख़ुदा तोखे पैदा कयो आहे, उन पाणीअ खे पहिरीं मां बेनियाज़ रब औरत जे सीने में ऐं मर्द जे पुठीअ में, औरत अलॻि शइ आहे, तवजह कर, औरत अलॻि इंसान आहे, मर्द अलॻि इंसान आहे, लेकिन सीनो ऐं पुठी गॾु हूंदा आहिनि। रब जे कुदरत ॾे निहार। अल्लाह फरमाए थो, उन पाणीअ खे यख़रुजु मिन बैनि सुल्बि वत्तराइब, उन पाणीअ खे औरत जे सीने मां भी खुरूज कंदो हां, मर्द जे पुठीअ मां भी कढंदो हां, ॿिन्ही खे वरी मिलाईंदो हां, पोइ तो जहिड़ो दिलबर बनाईंदो हां। न रुगी बनाईंदो हां, क़ुरान करीम ॾे निहार, न रुगी बनाईंदो हां, औरत भी सागी, यानी ज़ाल भी उहा, मुड़स भी उहो, बच्चा 5 या 7 न रुगी बनाईंदो हां, पर हर दफ़े बनावट जो रंग भी निरालो ॾेखारींदो हां। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे, ऐ इंसान गौर त कर, उन पाणीअ जे तरफ़ कपड़न खे लॻे, कपड़न खां बेज़ार थी वञी, जिस्म खे लॻे, जिस्म मां बेज़ार थी वञी, लेकिन मूं ॾे त निहार, मां केॾो न भलो मुसाफ़िर आहियां। जंहिं पाणीअ खां तूं जिस्म बेज़ार करी, पंहिंजी जान बेज़ार करी, मां बेनियाज़ रब उन पाणीअ खे कीअं गॾु करे हर दफ़े नई तस्वीर बनाए दुनिया ते मोकिलींदो हां। ऐं मुसलमान, जेको मुझो बेनियाज़ रब इन गलीज़ पाणीअ मां अज़ीम इंसान बनाइण ते क़ादिर आहे, उहो मुझो करीम रब तुंहिंजे ज़िंदगीअ खे बदलाइण ते क़ादिर न आहे? जवाब दे मुसलमान, जेतिरो चवी क़ुरान पढ़ण लाइ तैयार आहियां। मुझो बेनियाज़ रब सवाल थो करे, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम।
मुझे बेनियाज रब तो फरमाए ऐ इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ओ जवानियते मगरूर थियण वारा, जवानियते मगरूर त भली थी पर हिकड़ो दफ़ो न विसार जा इहा तोखे जवानी ॾियण वारो केरा। ओ हुस्न ते नाज करण वारा, भले हुस्न ते नाज कर मगर कदे भी न विसार जा त यो तोखे हुस्न ॾियण वारो केरा। ओ दौलत ते नाज करण वारा, नौकरी ते नाज करण वारा, कुर्सी ते नाज करण वारा, मुझो बेनियाज रब फरमाए रहियो आ नाज भली कर मगर इहो न भुलाए जा त इहो सब कुछ तोखे ॾियण वारो केरा। जेॾी महिल याद अचे वञे त पोइ जुमलो दोहराए जा त जेको ॾियण ते कादिर आ ओहो खसण ते भी कादिर आ। ऐ मुसलमान, अगर इहो हिकड़ो ख्याल तुंहिंजे न ज़हन में अची वञे त ही जेका सखणी ॾेॾर वारी फूक आहे तुंहिंजी निकिरी वेंदी, निकिरी वेंदी। मुझो बेनियाज रब तो फरमाए उहा कहिड़ी शइ आ, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ऐ इंसान उहा कहिड़ी शइ आ जे तोखे तुंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आ। जेकॾहिं तूं चवीं थो त औलाद जे करे परेशान हा, इन करे निमाज़ नथो पढ़ा, औलाद घणो आ, रब चवे थो ॾियण वारो केर आ। जे चवीं थो त रिज़्क रोज़ीअ परेशान कयो आ, रब चवे थो रिज़्क रोज़ी ॾियण वारो केर आ। जे चवीं थो त कारोबार परेशान कयो आ, कारोबार में बरकत ॾियण वारो केर आ। जे चवीं थो ज़मींदारी वॾी आ, संभालण परेशान कयो आ, ज़मींदारी ॾियण वारो केर आ। बेनियाज रब तो फरमाए जंहिं भी शइ तोखे परेशान करे पंहिंजे रब खां परे कयो आ, हिकड़ो दफ़ो न भुलाए जा उहा शइ तोखे ॾियण वारो तुंहिंजो करीम रब आ। या वरी इहो पंहिंजे पाण खां पुछ त उहा कहिड़ी शइ आ जेका तुंहिंजे रब वटि मौजूद नाहे, जंहिंजे करे तो पंहिंजे रब खे छॾे वञी गैरन जे दर ते धिका ऐं थाबा खाधा। लतीफ़ सरकार जो शेर पढ़ा तो लतीफ़ सरकार छा थो चवे, चवे थो छाला वञी छो, छाला वञी छो, अदा तू तबेली थी तो बियन जो, वठ जो कंझक करीम रब जी, जग जो वाली जो, सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। ऐ मुसलमान, पंहिंजे यार खे विसार न। अक्सर ॻाल्हि कदो हां, अॼु भी कयां थो। हिकिड़ी कुराड़ी औरत आ, केर ॻाल्हि केरा कुराड़ी औरत आ, मुड़स मरी वियो, पुट जो औलाद कोन्हे, न्याणियुनि जूं शादियूं परे परे थी वियूं, कखड़ाणो घर आ, झूपड़ी कखाणी ठहियल आ, पर कंहिं अमीर जे पाड़े में रहियल आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अमीरनि खे अल्लाह ताला सम्झता फरमाए त ग़रीबनि जे मथां रहम कनि। उन ग़रीब जी उहा झूपड़ी अमीरनि खे अख में छुख खंदी आ। हमेशा पंहिंजे कमदारनि खे चवनि जेको वणे सो ॾियोसि, इतों चोसि निकिरी पासे ते वञे, असां हिते पार्क लॻरायूं, मुंहिंजा दोस्त था अचनि, गाॾियूं बीहनि वग़ैरह वग़ैरह। उहा औरत चवे मुंहिंजूं यादूं इन झूपड़ीअ सां, इहा झूपड़ी मूंखां न खसियो, मां मरी वञा पोइ तव्हांजी मर्ज़ी। वॾेर को ज़हन तव्हां सभिनी खे ख़बर आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहा घड़ी क़रीब आई जॾहिं उहा कुराड़ी पंहिंजे बचड़नि न्याणियुनि सां मिलण जे लाइ वई आहे। उहा न्याणियुनि ॾे वई हली, चमचनि वञी वॾेरे खे ॿुधायो त अॼु घर में केरु कोन्हे। रईस हुकुम
हुक्म कर त मिंट करे वठो मुंहिंजा दोस्त चमचन देर ई कान कई उन ग़रीब जी झूपड़ी डाहे ट्रैक्टर हलाए करे इए झट में पट करे छडियो उते दीवारियूं खणाए छडियो जो वजूद ही खत्म थी वयो जेडी मल ॾींहं ॿिनि खां पोइ उहा कुराड़ी पंहिंजी जगह ते पहुची निहारण लगी मुंहिंजा अबाणा कखड़ा काॾे वया हेॾहूं ॾिसे कखड़न जो वजूद ही कोन हुयो हो परे खां चमचा खिली रहा हुआ हाणे ॾिसूं छा थी करे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कर उन कुराड़ी जेडी मल पंहिंजे पाण खे दुनिया जी ॾाढो लाचार ऐं कमज़ोर महसूस कयो मथे अर्श ॾे निहारण लगी अल्लाह अल्लाह अर्श ॾे निहारण लगी अर्श ॾे निहारे तवज्जह कर त अल्लाह सां इए पई कलाम करे जियां पाड़े वारी माईअ सां ॻाल्हाइबो आ इहो ज़ुबान कान कंदी आ दिल कंदी आ ज़ुबान न ॻाल्हाईंदी आ उन कुराड़ी अर्श ॾे निहारे अखड़िन में लुड़क लाड़े पंहिंजे करीम रब खे अर्ज़ कयो मौला मां त कान हुयसि छो त जेस ताईं हुयसि कंहिंमें ताक़त न हुई त मुंहिंजे झूपड़ीअ खे हथड़ो लाइन मां त कान हुयसि पर मुंहिंजा मौला मूंखे ॿुधाए त तूं हुए या कोन बस हुन नाज़मा जियां बेनियाज़ रब जे दरबार में इहा मज़लूम थी करे दाह कई मज़लूम जी दाह मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त अर्श खे हिलाए छॾींदी आ ग़रीबन सां ॾाढ न कंदा कयो खास करे उन्हनि सां जन जो कोई न हुजे जन जो कोई न हुंदो आ उन्हनि जो खुदा भी हुंदो आ त मुंहिंजो सुहिणो मुस्तफ़ा भी हुंदो आ मजबूर उन्हनि खे न कयो जो उहे नेण आला करे यार खे दाह ॾियनि बस औरत मथे निहारे चयो ओ मौला मां त तुंहिंजी बांधड़ी